पनुआकिल लॻ दादलो थाणे जी हद ॻोठ सोनो बल्लू में जवाबदारनि लतीफ़ बल्लू, हैदर बल्लू, राशिद बल्लू ऐं उन्हनि जे साथियुनि नादर अली बल्लू जे घर ते हमलो करे फुड़लुट करे मज़ाहिमत ते नादर बल्लू माई रानी खे सख़्त तशद्दुद करे फायरिंग कंदा जवाबदार क़रार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाब झंडीर। जी अयाब, छा तफ़सील आहिनि? जी असांखे ॿुधाइनि पिया त पनुआकिल लॻ ॻोठ सोनो बल्लू दादलो थाणे जी हद में राति जे टाइम जवाबदारनि लतीफ़, हैदर, राशिद ऐं ॿियनि हमिलो करे नादर बुल्लो जे घर में घिरी फुरलुट करण खां पोइ नादर बुल्लो पारां मज़ाहिमत करण ते नादर बुल्लो समेत हिकु औरत माई रानी खे सख़्तु ज़ख़्मी करे जवाबदार फायरिंग कंदा माल चौपायो माल काहे फ़रार थी विया आहिनि। ॻोठाणा जॾहिं दादलो थाणे ते विया त उन्हनि सिर्फ़ु रिपोर्ट दर्ज कई पर उनजी FIR दर्ज न कई आहे। जंहिं बाद हिते झंडीर मीडिया सेंटर वटि आसिफ़ बुल्लो ऐं माई मलूका सख़्तु एहतिजाज कंदे जंहिंसां ॿारड़ा ऐं औरतूं बि गॾु हुयूं चयो आहे त पुलिस अहलकार अला वधायो जी बचत ते लतीफ़, बुल्लो, राशिद ऐं ॿियनि असां ते हमिलो करे असांजी औरत समेत हिकु माण्हू खे सख़्तु धकी कयो आहे, जिन खे सक्कर अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। पर दादलो पुलिस हिन महिल ताईं केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। हिननि इंसाफ़ जी घुर कंदे चयो त जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त DIG सक्कर SSP सक्कर वटि सख़्तु एहतिजाज कंदासीं। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची